Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्करन जो मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई मवाली ओ मवाली तुम उधर तुमने मुझे पालू से शादी करे हाँ अरे मवाली खड़े खड़े अरे मवाली खड़े तू माने अरे चलो कखे खबर ना है न गल जी जने सजो गोठ असांजो माइन सां भरियो पियो आहे खोड़ छोकिरियूं हुन कोरियूं थी वयूं हुन कुरारियूं थी वयूं ॾंद खाई चपल खे लॻियूं हुन उन्हनि सभिनी खे छॾियो जेको थो कावड़जे पावली 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 अरे पावली छो आधी छो न तरस पुट तरस तो एड़ा धक यार मां भी कुकू कुटाई आ ताजे सजे करे जो कुंडियूं कटी दस आई पारे यारन जी बिजली कटी न मां पो खबर पत एड़ा धकड़ बाद हथ तई जा हथड़ो लालू दिसी तर बियो अधे बेड़ी में सूतलिया के बुताया तो मुझे डांडी कईया वने तो अधे सूतलिया ने हल 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 सूतीले खे ॿुधाई या नोड़ीअ खे ॿुधाई खणी वाॼण खे ॿुधाई खणी रसे खे ॿुधाई जंहिंखे वणे ॿुधा मोतबर थी वियो आहे सालनि खां पोइ कॾहिं कॾहिं असां काश मिले थी उहा बि मवालीअ जे कब्ज़ो कयो वञनि तूं मूंखे रुॻी छॾी हा न अॼु कुकू कुंठाई मुंहिंजे हथां मुंहुं खणी हा अरे जेकर तू ने कुकू कुंडाई के मारींदे पराओ खून कंदे त तू जेल में अधी पावली वेचारी बेल में यार लालू तूं ये हरू भरू विच में ईंदो कर मुंहिंजे हथां को नुक़सान न थी पए पोइ मां जेल में पावली वेचारी वरी वेल में अरे मवाली याद माण्हू माण्हू सां मसला हल न थींदा मसले जे हल करण जे लाइ ॿी काशी सोचणी पवंदी आहे असुल चौक चंडरो ई तॾहिं त रुॻो बुर्श पियो थो हणी अरे इहो अखर त मां सॼी ज़िंदगी ॿुधंदो आयो आहियां त निभागो चंडरो चौंक जो पर मां चवां पियो इहो हूंदो किथे अॼु यार तो ॿुधायो त मां आहियां हाणे आईनो ॾिसंदुसि इंशाल्लाह ख़बर पइजी वेंदी त आहे कहिड़े चंडरो चौंक जो हा उहो चौक चंडरो सफ़ा तूं ई लालू हाणे भला मूंखे सलाह ॾे त मां कयां त आख़िर कयां छा इन निभाग जे मर्ज़ जो हिकिड़ो इलाज अथई कहिड़ो खुड़ी डंबरा हमरा ॿियो वरी चए पियो त जेके निभाग हुजे उहो खुड़ीअ में ॿिलीअ खे चकोणा या ॿिले खे पोइ तूं ई चकोण भला अरे मजाक छॾे न पोइ छा छा डंबरायां गरम सां या थधे सां अरे हेॾे ठरियल थी के सां खुड़ी कीअं दॿबी हा ईअं बि आहे पर कॾहिं कॾहिं मवाली फूको हणी जेको अधड़ उछलींदा आहिनि न उनजे मथां पेर अची वञे त उहो ॿ टे ॾींहं वेही सड़ंदो आहे पर जे सीख तपाए कंहिं माण्हूअ जे खुड़ीअ ते रखनि मूंखे ॿुधायो उन सां कहिड़ो असरु थींदो हेॾी अदा मवाली हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां उहो ॿुधो नथी त कुझु हासिलु करण जे लाइ कुझु न कुझु वरी विञाइणो पवंदो माना थोरो घणो बुर्श हणो पवंदो मूं त सॼी ज़िंदगी विञायो ई विञायो आहे इन जो मतिलबु इहो थियो त पावलीअ खे हासिलु करण लाइ वरी बि कुझु विञाइणो पवंदो भला हाणे ॿुध अहिड़ो को माहिर ॿुधा जेको खुड़ी बि ॾंभे ऐं मूंखे सूर बि न थिए हा दाबेची में मामो न्याज़ जोखियो आहे न उनजी ओ ताक़त हिकिड़ो हमराह आहे उहो खुड़ियूं ॾबींदो आहे हा बुर्श बाक़ाइदा हणंदो आहे बुर्श भला ॿुध खुड़ी ॾबाइण खां पोइ इहा नई अम्मा सेठियाणी ऐं बाबो गोबाटो जंडरे पाड़े लाइ राज़ी थींदा बाबा तुंहिंजो निभाग निकिरी वियो न त तोवारा ॿई कम थी वेंदा माना डबल बुर्श या त तोवारो अबो घोबाटो जंडरे पाड़े जे लाइ राज़ी थी वेंदो या वरी जेका मासी सुरीली आहे ऐं चाचो कलू आहे उहो जंडरे पाड़े जो ज़िद छॾे ॾींदा ठीकु आहे माना तोखे बुर्श न लॻंदो अरे यार लालू आहे अॼु ख़बर पई मश्किरनि जे ॻोठ में अकुलनि जा मण माना हिक धक सां ॿ शिकार मेहंदी मेहड़ वारी सावन पन्नन वारी मेहंदी मेहड़ वारी सावन पन्नन वारी हार मिठल जा मां मोरे मां घुराया हार सुणे जा मां दादू मां घुराया मिठल जी मां ॻाल्हि ॿुध ओ जी कहे फिको खीर पीओ पीओ फिको खीर छो अड़े चरी अॼुकल्ह खीर में बि मिलावट आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हा हा 100 ॻाल्हियूं ॿुधा मुंहिंजा वलण ठराम ॻाल्हि ॿुधी ॿुध
मुंहिंजे पुट मिठल जो कमु सफ़ा पुट थी वेंदो, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त पई। शर्त इहो आहे त शादीअ खां पोइ ने मुंहिंजी भाण जी चिलकणीअ ते न्याणियुनि वारी इज़त शोहरत ऐं मोहबत रिजाए। ईअं न थींदो तूं असली ससु थी बीह रही। हा न चरिया, भला चिलकणी मुंहिंजे पुट मिठल जी पसंदि आहे, उनखे मां इज़ाफ़ो कीअं ॾींदसि? इहा ॻाल्हि ॿ लख रुपए जी कईसीं। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, पंजनि हिननि किननि हथनि सां, मुंहिंजो मतिलबु आहे त हिननि पंहिंजनि सुहिणनि मिठड़नि हथड़नि सां नाज़ कटण सां पोइ पाणीअ जो जेको प्यार त का निड़ी पुसाया ढुकाए साणो करे छॾियो। जेकॾहिं तूं पंजनि हथनि सां ज़हर बि हिनखे प्यारे छॾी मां पी छॾींदुसि। बस हेॾे कर हनी थी माहिर वरी को कम पियो हूंदी। तूं त हरू भरो तो मुते कावड़ करी तो सा आखिर मसलो केड़ो आ? मसलो इहो आहे तो मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ओ अदा भेण वाह अदा अरे वरी के मोचड़ा हया अथई, एड़े खाते में नौकरी छो कई जिथे रोज बेइज्जती थी थी। अदा भेणी वाह, ड्यूटी दौरान कुछ न कुछ थींदो आ, पर मूं कने तोखे उहा दाह ॾिनी आ। बाकी छा थियो आदा तू मुखे बुधा। अदी तोखे ॿुधाईंदुसि, छा तूं ॿुधंदीअ मवालीअ खे? मवाली तो सावड़ियो आ छा? इन ई पावली वारी ॻाल्हि ता। पावली वारी ॻाल्हि ता? वरी कहिड़ी खिचड़ी पचाईंदव? माने कुकू वाला पावलीअ जो संग घुरण वई हुईसि झंडे पाड़े समेत, पर लालीअ मूंखे बेइज्जतो करे कढी छॾई ऐं हिन सां वरी मवाली विड़ियो आ। इन्हे जो कैसे ठाही कोन थो, लालीअ बि भलो कयो मवाली बि भलो कयो। अदा भेणी वाह, मवालीअ रुॻी मूंखे ॻाल्हायो हुजे त सही आ, पर हुन तुंहिंजे बारे में घणो गंद कयो आ। अड़े इन मामले में न मुंहिंजो डूल न चमचो मुंहिंजे छो ॻाल्हाईंदो। अदा भेणी वाह, मवाली मूंसां रुॻियो विड़ियो न आहे, तोले ख़तरनाक धमकी ॾिनी अथई। ख़बर अथई छा पियो चवे? छा पियो चए? इहो सूबेदार सूतली ॾिठल आ। ईअं पियो चए? हा पोइ ॾिठल था रुॻो एतिरो न, ईअं बि चए पियो इहो हिकिड़े फुलारो सूबेदार सूतली मूंखे छा कंदो। ऐं हा ईअं पियो चए जेॾी महिल मुंहिंजो मूंड थियो न त हिन जी बदली कराए छॾींदुसि। इहो खसीस मवाली हिन जी एतिरी मजाल। हिकिड़ो मिंट हलो जाने सिपाहियो जल्दी पहुंचो, मवालीअ खे सट ॾियणो आहे, जल्दी। मूंखे टाइम नथो मिले जानी, तोॾे कीअं अचां मां? मूंखे टाइम गो भले शोर है थाली। खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार चुरण पड़ो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जगण जी कोशिश न कजां, इते बीह रहो। समझी तो सूबेदार सूतली साले जी साइड खाइण आयो आहीं, तॾहिं अॻियां पुलिस पोयां पुलिस विच में मवाली। हाँ मतलब जेको कुछ कुको ॿुधायो आहे उहो सच आहे न? उहो त सॼी होटल ॾिठो, हथनि सां बि मोचड़ा आया मांसि। उन्हनि बाठनि जो हो हक़दार हो, उन खां पोइ छा थियो? उन खां पोइ वरी लालू आयो, मूंखे पासे ते वठी वियो। लालूअ जे अचण खां अवल छा थियो? लालूअ जे अचण खां अॻु में त कुकूअ खे कुटिया पियो न, पादर पियो हणांसि, मोचड़ा हणबान कंहिंखे ईअं पियो पादर हणांसि। अड़े कुकूअ खे कुटण खां पोइ ऐं लालूअ जे अचण खां विच में छा थियो? उन ॿिन्ही जे विच में जो मूंखे ख़बर न आहे, जे चयो बि हूंदुमि त यादगिरी कोन्हे न। हाणे ॾिस कावड़ में चयल ॻाल्हियूं यादि बीहंदियूं न, भला तूं ॿुधा। मवाली मां थो ॿुधायां त तूं सुतली साहिब खे छा चयो त घर में ॿुहारी ॾींदो आहे, ॼारो लाहींदो आहे, माईअ जो मजू आहे, माईअ जा पादर खाईंदो आहे, खटूं छिकींदो आहे। तो वॾे जे नाले छा चयो आहे मां ॿुधाए। अरे बस बाट कयो, तव्हां त उहे ॻाल्हियूं था कयो जेके कंहिंखे ख़बर ई न आहिनि। मवाली खे गिरफ़्तार कयो, थाणे ते वठी हलो, पाण ई उते सभु सचु कंदो। न मूंखे थाणे ते छाला वठी हलंदो, मूं त कोई हिकिड़ो अखर बि न आहे ॻाल्हायो, हरू भरू थाणे ते वठी हलंदो। इहो कुकू तव्हां जेको सालो आहे न, इहो कूड़ो कूड़ो सालो न मतिलबु वॾो हालो आहे। असली मुंहिंजो मतिलबु इहो न आहे सूबेदार, मुंहिंजो मतिलबु आहे कूड़ो कूड़ो पुट आहे, पर मवाली मुड़ुस आहे न तिरकी थो वञे, अखर ॻाल्हायां हीअं थो वञो हीअं थो वञे। अड़े चयुमि न कूड़ा या सचा सभु ख़बर थाणे ते पवंदी। हल अॻियां थी। सूतली साहिब ॻाल्हि पहिरीं मुंहिंजी ॿुध गौर सां, जिथां लंघां थो सभु कुझु थो निभागो आहे। पोइ वरी लालूअ मूंखे सलाह ॾिनी खुड़ी ॾंभरा,
मूं चयो चवंदा हाणे ॿिलीअ खां चको हणिया लालूअ खे चयो तूं ई चको हाणे खुरीअ में चिड़ी पियो पोइ मूं चयो नथो हाणे त आंठे ते चढ़े मां हाणे वञा पियो खुरी ॾंभराइण मोटी चा पहुची चवंदे ईअं कंदासीं अॼु हरू भरू बि नथो मिली ऐं मूं मिसकीन ग़रीब मवाली खे गिरफ़्तार करी न ऐं मूं वारो निभाग चिंबिड़ी वञई पोइ मूंखे न चइजांइ अॻई शिगिल थी भली वरी निभाग चंबिड़ई त पोइ त ॾह ई ॾोकर लछा अड़े छड़ियोसि ॻाल्हि ॿुध निभागा मुंहिंजो मतिलबु मवाली अॼु या सुभाणे इहा ॻाल्हि साबित थी न त निभाग समेत थाणे ते गिले हणंदोसीं अचो सिपाहियो अरे नचो कोन थो चवई तो अचो अरे व्या जा हाँ तरसो पुट किथे ॻाल्हि थी अॼुकल्ह मुंहिंजो निभाग चोट चढ़ी वियो आहे खुड़ी ॾंभराया निभाग खे भॼाया पोइ तव्हांखे ॾिसी रहंदुसि कलाम ई विसारे छॾियो उस्ताद जलाल जो ॾींहं जो वहाया ट्रैक्टर ट्राली राति जो गोबल छोर हथाली जंडरो पारो खणी कयो अथई सीधी अटकी पई थी जॾहिं मवाली जा पीउ मां नथा राज़ी थियनि त छोकिरी ॾेई जान छॾा न कोन ॾिनसि पंहिंजी धी छा कंदे तूं जंहिं सेठ धनुअ जे चवण ते इन निभागे टोनीअ खे पंहिंजी धी ॾिनी हुयमि न उहो बि ड्रॉप पीतमि हाणे तव्हांजे चवण ते कान ॾींदसि हा तूं त वॾी अकाबर आहीं सॼो ॻोठ तुंहिंजे अकुल थे थो हले टोनीअ खे जो हिन टेम ते न ॾियूं हा न त केतिरी बदनामी थिए ख़बर पतई का तूं ॻोठ में वञी मर्दनि वांगुरु हुन ओताक ते हुन होटल ते त ख़बर पवई छो हाणे बदनामी न आहे थी असां गुलनि जा हार पाए झुमरी पतो हणी अलाह न करे इहो मवाली सुभाणे सेठियाणी जी चुर्च ते अची इहो कदम खणे पोइ छा कयूं पोइ त छोकिरी खे ज़हर ॾियण खां सवाइ ॿियो रस्तो ई न बचंदो सताईं पंहिंजे ज़िद ते कॾहिं बि पेर ज़मीन ते न रखजांइ मुंहिंजी ग़लती आहे जो कमाए कोन थो सघां इन्हे मयार मूंखे मारे विधो आहे न त कंध वाॾण में विझी घुटो ॾेई मारण जहिड़ी ॿियो कमु न कयईं घुटो ॾेई मारी ॿियो त खां पुॼंदो बि छा भला यार वॾो निशानो फिरी वियो उस्ताद विलायती शैतान ना फरमान शागिर्द जी उस्ताद थधा सां भरे कहिड़े निशान ते नीर पियो वहाई ईदल जुमन बल्लू ऐं सेठाणी ठही विया ऐं असां टिनी कुझु न कयो उस्ताद जेके ठही वियासीं रही बि वेंदा फिलहाल इन्हनि त हथ खयम हथ ॿी का शैतानगिरी ॿुधा ऐं न त उस्ताद असां वारो नाराज़ थी पवंदो डीज़ल ते उस्ताद पर तव्हां खां को मथे आहे छा अड़े असां वारो वॾो जंहिंखे हज ते हाजी पथरियूं हणंदा आहिनि डीज़ल ते हा समझी वियासीं उस्ताद ॿियो बि हिकिड़ो मसलो हले पियो वरी कहिड़ो इहो ई कल्लूअ जे जंडरे पाड़े वारो कल्लू वारो जंडरो पाड़ो हिन उम्र में जंडरो पाड़ो दुनिया वञी चंड ते पती आहे जंडरो पाड़ा उस्ताद विलायती शैतान जी शागिर्द ना फरमान पावली जे लाइ जंडरे पाड़े जी ॻाल्हि था कनि जेको मवाली के चाचो घोबा टोईदास नथो जे दे बहा इजाज़त पर असां भाइरनि वरी कम खे खयो मतलब जेको जंडरो पाड़ो लिखी ॾींदो त पावली उन्हे खे ॾींदा अरे इदन वारो करे इदन डीज़ल ते वारो करे यार छॾ उस्ताद इनखे मूं ते अॻु में ई हे जेके क्रीमूं आहिनि हे भूरो रंग कदियूं इन्हनि जे 4-5 कंपनियुनि जा मूं ते केस था हलनि वरी न पाण खे भूरो करण जी कोशिश कंदुसि त इहे ब्यूटी पार्लर वारा आहिनि न इहे बूट हणंदा पावली ऐं मुंहिंजी उमिरि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे डीज़ल ते बाक़ी रहियो जुम्मन जंडरो पाड़ो लिखीजे त वञी पंहिंजो घर वसाए उस्ताद तूं वॾो आहे जीअं तुंहिंजी मर्ज़ी मां तोखे जवाब ॾियणु नथो चाहियां मां पंहिंजी जवानी कुर्बान करणु थो चाहियां तोखे शादी नाहे करणी मवाली ऐं पावली जे विच में का रंडक विझ रंडक डीज़ल ते अरे यार शादी वरी बि न थिए वरी शैतान छा जायो समझी न था नंढा घर फिटाइण कम ड्राहण इहो असांजे मथां फर्ज़ आहे जेको बेॾारे जो कर्ज़ मिलाए ताड़ो मां बि मिलायां डीज़ल ते फ़कीर भला शादी न कंदो मरी वेंदुसि छा उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे मौली खुड़ी ॾंभराइण सां खोलण सां हल थी नहीं पर मां जो हिनखे ॾिसां थो न बाहि में ॻाढ़ी थी थिए इहा ई मुंहिंजो हाव फाड़े विधो अथसि जंहिं महिल लॻंदी हो महिल छा हशर कंदी अरे बाबा तोखे आज़ाब न ईंदी ॼण कील चकई हा उहो आहे पोइ भला कर अला त्वार
कलू साहब जो खैर डीजल ते कलूअ जे बादशाही जो ख़ैर। ठीक आहे घणो मक्खण न हणो। कलो बूथ खराब न कर तो सा कचहरी करनी आ। कचहरी जड़ा आयो त कोन पर 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 छा बाबा मुझे चवण जो मकसद इहो आ त तहां चवण छा था चाहियो? यार कलू शैतानगिरी ॾाढी कई अथऊं पर चऊं था हिकिड़ो नेकी जो कम कयूं डीजल ते। हाँ लगे त कोन थो पर ठीक आहे चओ बि खणी। कलू मूं वारे भाउ जो मन वीसी रखी आहे उन मां पूरा 15 लख मिलंदसि जंहिं मां कुझु ख़र्च कंदासीं ऐं हिकिड़ो प्लाट वठंदासीं अञा पोइ ते 5 लख बचंदसि। हा 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 पो ॿुधाए पोइ छा थींदो? यार कलू ईदन ई मूं सॼी उमिरि इहे छड़ा गुजारुगो जाठा आया आहिनि मल त कॾहिं बिढ़िया ई न आहियूं डीजल ते। हाणे चऊं था त जुम्मन जो घर ठही पए त सुठो आहे। सही उन घर ते मां राति वारो कमु कयां। हा ईअं ई सम्झ। दिलि में न करी ऐं जज़्बाती न थी त तोसां हिकिड़ी ॻाल्हि कयां। हा कर। जुम्मन जंडरो पाड़ो करण लाइ बि तयार आहे ऐं भत जा 5 लख ख़र्च करण लाइ बि तयार आहे। भत पंहिंजो खयो अचो पाटोड़ा हुन वटि आहिनि। ऐं हा पंहिंजो जेको प्लाट अथसि न उहो बि छोकिरीअ जे नाले ते करण लाइ तयार आहे। जंडरो पाड़ो प्लाट 5 लख पर ॿुध छोकिरी जो नालो त कोन ॿुधायो। इहा पावली तुंहिंजी धी। अरे विलायती ज़बान संभाले ॻाल्हा काकड़े माकड़ी चंद साईं। कलू मां तोखे पहिरियां चयो हो त जज़्बाती न थी जा डीजल ते ॻाल्हि साॻी कई न पर इन ॻाल्हि में जज़्बात थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पराओ माण्हू हो न टोनी उनखे बि त पंहिंजे धीउ जो संग ॾिनो ही न। पोइ छा थियो असां त वरी बि पंहिंजा पाण में हूं ऐं वॾी ॻाल्हि इहा त जुम्मन जंडरो पाड़ो बि करे थो तुंहिंजे घर में रहंदो ऐं छोकिरी बि तुंहिंजे अखियुनि जे अॻियां हूंदी। ठीक आहे मां घर ॾे सलाह मशवरो कयां 5 लख अला खेर कंदो ॾिसूं था पोइ इन ॻाल्हि खे। हलो सेठ साहब हाणे त घर घाट बि छॾियो अथसि। कंहिं सेठाणीअ? न सेठ साहब सेठियाणी घर छॾे त मां ही जहान ई छॾे वञा। मां त मवालीअ जी ॻाल्हि पियो कयां। इन जंडरे पाड़े वारी ॻाल्हि त घर ॾे मुंहुं ई कोन थो करे। मवाली अॼु त हिते बि कोन आयो आहे अलाए काॾे वियो आहे। साईं वियो आहे ये निभाग वारी खुड़ी डबराइण। खुड़ी डबराइण चरियो आहे छा? हा सेठ साहब पोइ तव्हां बि इहा खुड़ी डबराए छॾियो जेका सालनि खां साल रुसी वई अथव न उहा बि मोटी ईंदी। अरे खुड़ी डबराइण था जेकॾहिं निभाग वञे हा न पाकिस्तान जे हर सियासतदान जी खुड़ी डबियल ॾिसी आहे। हरू भरू जाओ विस आई वहम तूं खुटको न कर। मवाली अचे त सम्झायांसि खुदा करे सम्झे। इहो ई त खुटको आहे न साईं। ॻाल्हि ॿुध मां पंहिंजा फैसला पाण कंदो आहियां पर त मोतबर ते घर जी पगाई आहे हाणे से तुंहिंजी कान कढणी थी पवे। चाचा कलू खेर त आहे गैरत करे घर छॾण जो इरादो कयो अथई छा? ॻाल्हाई कीअं थो फुरबे जी भाॼी। मां हिन घर जो मालिक आहियां ऐं मालिक थी रहंदुसि। मूंखे ड्यूटी खां लेट छो थो करे मुंहिंजा सुस्त सोरा? अरे ॿुध पावली खे थो परणायां। हा पर इहा त सभिनीनि खे ख़बर आहे त मवालीअ सां ॻाल्हि ॿोल हले पई पावलीअ जी। हा हाणे का मवाली सां थोरी पावली जी शादी थींदी। छा हथो फिरियो अथई या चमी छा थो? मां पावली जो संग जुम्मन जांडराई खे ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। तूं पंहिंजा हिकु नासुर बंदि कर तोखे जंडरो पाड़ो खपे न उहो जुम्मन तयारु आहे करी उन खां अलावा 5 लख रुपया ऐं प्लाट बि पावली खे ॾियण लाइ तयारु आहे। हिन सुञे वटि मवाली वटि छा आहे? ओ चाचा चिचड़ चूंडियूं हणनी 5 लखनि जी लालच में लोटो थियो ही मां इहा शादी थियण कोन ॾींदुसि। अदालालू मां ज़हर खाए छॾंदमि पर मां जुम्मन सां शादी न कंदसि। हेतिरनि ॾींहंनि खां ख़ामोश आहे इन मतिलबु इहो न आहे त बकरी सम्झी केॾीमहिल हिन किले सां ॿधो त केॾीमहिल हुन किले सां। हा बाबा असां पंहिंजी भेण ने शैतान खे कान ॾींदासीं। सॼो ॾींहुं वतन था माण्हू विढ़ाईंदा उहो मुंहिंजी भेण खे कहिड़ो सुखियो रखंदो। हली रड़ियूं कयो पिटको कयो पारा ताजो पर मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे पावली जी शादी कराईंदुसि त जुम्मन जांडराई सां कराईंदुसि। बस चई छॾियो जो चई छॾियो। हा ख़बर आहे जुम्मन लाइ तुंहिंजो हा कोन फाटो आहे
ये 5 लाख ॿुधी चरियो थी पियो आई पर इहो फ़ैसिलो कंहिंखे बि मंज़ूर कोन अथई। ओ चाची मासी सुरीली चाचो कलू वियो दर सां थी ॻाल्हाई जा। अदा लालू ॾिसी पियो न। मां ॾिसां बि थो ऐं ॿुधां बि थो, तूं परवाह न कर। तुंहिंजी शादी थींदी मवाली सां थींदी। इहो जुमन जनरल कहिड़ो आहे, इनखे मां जेंडर में ॿधंदुसि। तुंहिंजी शादी मवाली सां कराईंदुसि। उस्ताद विलायती शैतान जी शागिर्द ना फरमान। जेकॾहिं कल्लू चवे प्लाट ॾेखारियो त कहिड़ो प्लाट ॾेखारियोसि? प्लाट ॾेखारिणो आहे न? हा इजो पहिरियां टोन ठाराइनि, हेॾा दरी हणाइनि, हेॾा दरी हणाइनि, हे त दरी उहो ई खुलियल आहे। उस्ताद बात बंदि कर त मखन वात में हली वञे। ऐं ॿी ॻाल्हि, इन प्लाट ते घर त परे थियो पर सिर जो धड़ बि कोन बीहंदो। वात बि बंदि कयां, टोपी बि पयांव था, थोरे में नमक हली वञे। बीहंदुसि वाकई कोन, बाक़ी लॻंदुसि ज़रूर। छोड़िया धड़ लॻंदो। उस्ताद कल्लू लालची आहे, को त प्लाट ॾेखारिणो पवंदो न। ऐं खोड़ प्लाट कंहिं न कंहिं प्लाट ते हली बीहारींदासीं। कूड़ कंहिंजे पीउ जो त नाहे। बाक़ी ॻाल्हि रही शादी जी, उहा त थियणी आहे कान डीज़ल ते। कंहिं बि नमूने सां रुॻो मवाली ताईं ख़बर पहुचे न, पोइ रुॻो धमाका ॾिस धमाका, ठा ठा ठा। उस्ताद जेकॾहिं कमु ठही थो अचे त 2-3 टकर हणाए छॾियो। अदा मर न तुंहिंजा टकर ॿिए हंधि हणाईंदासीं। फ़िलहाल ॾिसूं त मवाली कीअं थो टकर हणे। हाँ अरे शादी बाती नाहे करणी, रुॻो कमु फिटायो, कमु फिटायो। हाँ छा थो थी? भला एॾो थो वणाए छा? अखी कान थी कढी? वणी कोन थो, अखियुनि में चिपियूं त ॾिस पाण खे। बाबल अखियूं तो माटी ए तारो न फिरी वञई। पोइ हिन जमादार सूतली वांगुरु ॾिसंदे हिकिड़े खे ॻाल्हाईंदे वरी ॿिए सां। ओ बाबल कमु गुड़ थियो अथई हिते। मुआरी अखि जो? अरे न बाबल, हू जेको ईदन मोराई आहे न मरी वियो। अरे बाबा उहे शैतानी सवला मरंदा। उनजो भाउ जेको जुमन ओ मरी वियो। छाते मरण करे खयो अथई? अरे घणा ॾींहं गुज़री विया आहिनि, कादपे जो भत ई कोन खाधो आहे। कादपे जी भत जो वरी मज़ो ई पाजो आहे। पुटु मिठल तूं छॾ हिनखे, ॻाल्हि कर। मां हे अनचे करण वारी खुरपी ॻाल्हाइण त ॾे न। अरे तूं ॻाल्हाए मंगणहार जा मुता। हाँ इहो जेको जुमन आहे न 5 लख नक़द हिन कल्लूअ खे ॾेई पावलीअ सां शादी थो करई। 5 लख हिन जुमन वटि। वारो कर कसी, वारो कर। उठने का फोन कर, कंहिं का छोरी बोरी वेठल हुजे न पोइ हेॾे रवानो कराई। पोइ ख़बर थी छा कंदासीं? असां पंहिंजी ॾियाणी ॼाणाए 5 लख रुपए ॾेवसि, उहा छोरी असीं ॾेई छॾींदासीं। रोज़ी का कयूं, बुख पे था मरूं। बाबल जी मिठल बाबल लगाम जे। शाबाश शाबाश मुंहिंजा चीना घोड़ा, गाह खा। सॼी उमिरि कई हिननि ठगी, ये 5 लख ज़मीन हिननि आंदी काॾो? अलाए मां मथां कंहिंसां ठगी कई हुजे न। पोइ भला सुरीली वारियूं राज़ी थी वयूं? अमां उन्हनि जी ख़बर कान्हे, बाक़ी कल्लू त सफ़ा राज़ी लॻो पियो आहे। बस मवाली वियो मरी। इहो निभागो आहे पहिरें नंबर जो, चौक चंडो आहे। इहो जेको खोबाटे वारो पुटु आहे न मवाली, ॻाल्हि ई न पुछ। निभाग में वॾा एवार्ड खयल अथसि, एवार्ड। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।